ओम शांति। अॼु जी मिले तारीख़ आहे 29/1/2024। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार जीअं बाप तव्हांजो श्रृंगार कंदो आहे ईअं तव्हांखे बि ॿियनि जो श्रृंगार करिणो आहे। सॼो ॾींहुं सर्विस करे जो आहे उनखे सम्झायो। फ़िक्रात जी कोई ॻाल्हि न आहे। प्रश्न आहे इहे नॉलेज कोटनि मां कोई सम्झंदो व धारण कंदा आहिनि छो ईअं छो? उत्तर आहे छो जी तव्हां सभु नई ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहियो। तव्हां चईंदा असां परमात्मा बिंदी तव्हां चईंदा आहियो परमात्मा बिंदी मिसल आहे त ॿुधी करे ई मुंझी वेंदा आहिनि। शास्त्रनि में त इहे सभु ॻाल्हियूं ॿुधियूं न आहिनि। एतिरो समय जो भक्ति कई आहे उहो खीचंदी आहे। हिन करे जल्दी माण्हू सम्झंदा न आहिनि आत्मायूं। कोई पोइ अहिड़े परवाना बि निकिरंदा आहिनि जो चईंदा आहिनि बाबा असां त विश्व जा मालिक ज़रूरु ठाहींदासीं। असांखे अहिड़ो बाबा मिलियो आहे असां छॾे कीअं सघंदा आहियूं। सभु कुझु निशावर करण जी उछल अची वेंदी आहे। गीता दूर देश जा रहण वारा ओम शांति। मिठे मिठे रूहानी ॿार सुठी रीति सां ॼाणंदा आहिनि कि असां मुसाफ़िर आहियूं। ये असांजो देश न आहे। ये बेहद जो नाटक ॾाढो वॾो मांडवो आहे। केतिरी वॾी वॾी बत्तियूं आहिनि। ये सदैव हलदी रहंदियूं आहिनि। कहिड़ी बत्तियूं? ये सूर्य चांद। आत्मा ॼाणंदी आहे असां सभु स्टार्स आहियूं। नंबरवार पंहिंजे पाठ अनुसार पूरे टाइम ते ईंदा आहियूं हिते पाठ वॼाइण। पहिरियों तव्हां वापसि घर वञी करे पोइ हिते ईंदा आहियो। ये सुठी रीति सां सम्झण ऐं धारण करण जी ॻाल्हि आहे। नाटक जा एक्टर्स हूंदा आहिनि। अगरि हिकु ॿ जे ऑक्यूपेशन खे न ॼाणनि त उनखे छा चईंदासीं? ड्रामा जे आदि मध्य अंत खे ॼाणण सां तव्हां इहा ठाहींदा आहियो। लक्ष्मी नारायण। त इहा पढ़ाई सभिनि खां न्यारी आहे। बाप बीज रूप नॉलेजफुल आहे। जीअं उहो कॉमन बीज ऐं झाड़ हूंदा आहिनि न उन्हनि खे ॼाणंदा आहियो न। पहिरियों नंढा पत्ता निकिरंदा आहिनि पोइ वॾा थींदा झाड़ केतिरो वृद्धि खे पाईंदो आहे न। केतिरो समय लॻंदो आहे। तव्हांजी बुद्धि में इहे ज्ञान आहे। बाप त हिकु ई बार ईंदा आहिनि न। मिठे मिठे ॿार इहे अनादि अविनाशी ड्रामो आहे। त असांजी बुद्धि में इहे सभु ज्ञान वेठो आहे न। बाबा चवनि था इहे अनादि अविनाशी ड्रामो आहे। बाप आहे स्वर्ग जो रचयिता। हेवनली गॉड फादर आहे। हेवन स्थापन करणु बाप खे अचिणो पए। गायन बि आहे न दूर देश जा रहण वारा। ये रावण राज्य परायो आहे। रावण राज्य में राम खे अचिणो आहे। तव्हांजी बुद्धि में ई इहे ज्ञान आहे। त बाप सम्झाईंदा आहिनि आत्माउनि खे ई तव्हां सभु मुसाफ़िर आहियो। बाप सम्झाईंदा आहिनि आत्माउनि खे कि तव्हां सभु मुसाफ़िर आहियो। इकठो त पाठ वॼाइण न ईंदासीं न। एतिरी सभु आत्मा इकठी न ईंदियूं आहिनि। धीरे धीरे ईंदी रहंदियूं आहिनि। तव्हांखे मालूम पवंदो आहे सभिनि खां पहिरियों हूंदा आहिनि देवी देवता। उन समय ॿियो कोई धर्म न हूंदो आहे। ॾाढा थोरा हूंदा आहिनि पोइ वृद्धि खे पाईंदा रहंदा आहिनि। तव्हां आत्माऊं हिकु शरीर छॾे पहिरियों असां सभु मथे वेंदासीं। इहे बाप ई बुद्धि ॾिनी अथई। तव्हां आत्माउनि खे हाणे नॉलेज मिली आहे। असां बीज ऐं झाड़ जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहियूं। बीज मथे आहे हेठि सॼो झाड़ फैलियल आहे न। हाणे झाड़ पूरो ई जड़जड़ीभूत थी वियो आहे। तव्हां ॿार इहे झाड़ जे आदि मध्य अंत खे ॼाणे विया आहियो न। अॻियां ऋषि मुनि खां पुछंदा हुया कि रचता ऐं रचना जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहियो? त नेति कंदा हुया। जबकि उहो बि न ॼाणंदा त परंपरा खां कीअं हली आयो। इहे सभु ॻाल्हियूं सुठी रीति सां धारण करणियूं आहिनि। भुलिजणियूं न आहिनि। पढ़ाई त पढ़णी आहे। पढ़ाई ऐं योग बल सां ई तव्हां पद पाईंदा आहियो। पवित्र बि ज़रूरु ठहिणो आहे न। पढ़ाई बि पढ़णी आहे ऐं योग बल सां ई असां इहे पद पाईंदा आहियूं। लाइट ऐं माइट ॿई खपनि न। बाबा चवनि था लाइट अर्थात ज्ञान, माइट अर्थात योग सां जो शक्ति मिलंदी आहे उनखे धारण करण जी शक्ति। पवित्र बि ज़रूरु रहणो आहे। सवाइ बाप जी ॿियो कोई बि पवित्र न ठाहे सघंदो आहे। विनाशी धन दान कंदा आहियो त राजे कुल अथवा सुठे कुल में जन्म वठंदा आहियो।
तव्हां ॿारनि खे ॾाढो वॾो घर में जनम मिलंदो आहे। असां ॿारनि खे ॾाढे वॾे घर में जनम मिलंदो आहे। नई दुनिया त ॾाढी नंढी हूंदी। सत्युग में देवताउनि जीअं देवी देवताउनि जो जीअं हिकु गांव आहे। शुरू में बॉम्बे केतिरी नंढी हुई, हाणे ॾिसो केतिरी वृद्धि खे पाईंदी आहे न। आत्माऊं सभु पंहिंजो पार्ट वॼाईंदियूं आहिनि, सभु मुसाफ़िर आहिनि। आत्माऊं सभु पंहिंजो पंहिंजो पार्ट थी वॼाइनि। सभी आत्माऊं मुसाफ़िर आहे। बाप हिकु ई बार जो मुसाफ़िर आहे। आयो तव्हां बि हिकु ई बार जा मुसाफ़िर। हिकु ई बार ईंदा आहियूं, पोइ चक्कर में अची वेंदा आहियूं न, बार बार थोरी ईंदा वेंदा आहियूं। बाबा बि हिकु ई बार जो मुसाफ़िर आहे। तव्हां बि हिकु ई बार ईंदा आहियो, पोइ पुनर्जन्म वठंदे पाठ वॼाईंदा रहंदा आहियो। हाणे त अमरलोक में वञण जे लाइ अमर कथा ॿुधो था, जंहिंसां 21 जन्म पद पाईंदा आहियो। 21 पीढ़ी चईंदा आहिनि, पीढ़ी अथवा बुढ़ापे ताईं। पोइ ॿियो शरीर आपे ई वठंदासीं। अकाले मृत्यु न थींदी, उहा आहे ई अमरलोक। काल जो नाम ई न आहे। बाबा चईंदा आहिनि 21 पीढ़ी चईंदा आहियूं, पोइ पीढ़ी अर्थात बुढ़ापे ताईं। बाबा चईंदा आहिनि न, उते बुढ़ापे में बि शरीर या अखियूं आदि सभु ख़राबु न थींदियूं, सिर्फ़ु पुराणो थींदो आहे। हूंदो उहो ई आहे, जीअं चीज़ उहा ई आहे, सिर्फ़ु पुराणी थी वई आहे। पोइ ॿियो शरीर आपे ई वठंदासीं। अकाले मृत्यु न थींदी, उहा आहे ई अमरलोक। काल जो नाम ई न आहे न। अचानक मृत्यु न थींदी आहे। तव्हां हिकु शरीर छॾे ॿियो वठंदा आहियो। दुख जी त कोई ॻाल्हि न आहे न। सर्प खे दुख थींदो आहे छा? ॿियो ई ख़ुशी थींदी आहे कि असांखे इहे शरीर छॾे करे हाणे असां ॿियो शरीर वठंदासीं। हाणे तव्हांखे आत्मा जो ज्ञान मिलंदो आहे। आत्मा ई सभु कुझु कंदी आहे न। आत्मा में ई बुद्धि आहे, शरीर त बिल्कुलु अलॻि आहे। आत्मा ही सभु कुझु कंदी आहे। आत्मा में ई बुद्धि आहे, शरीर त बिल्कुलु अलॻि आहे। उन्हनि में आत्मा न हुजे त शरीर हली न सघे न। कीअं शरीर ठहींदो आहे, कीअं आत्मा प्रवेश कंदी आहे। हर चीज़ वंडरफुल आहे। ॾिसो कीअं हिकु मनुष्य जो पुतलो अंदरि गर्भ में ठहे तो ऑटोमेटिक। माण्हू त चईंदा आहिनि भॻवानु ठाहींदो, पर इहा ऑटोमेटिक इहे मॉलिक्यूल्स जॉइन थींदा रहंदा आहिनि। इहे हिकु हाणे पेड़ खे थोरी भॻवानु उगाईंदो, इहे त नेचर आहे। उहे अंदरि भईया कीअं पुतलो ठहे थो, इहा बि वंडरफुल चीज़ आहे न। बाप चईंदा आहिनि मिठा ॿार, तव्हांजो स्वर्ग आहे वंडरफुल वर्ल्ड। रावण राज्य में 7 वंडर्स ॾेखारींदा आहिनि। राम राज्य में बाप जो हिकु ई वंडर आहे, स्वर्ग जो अधकल्प क़ाइमु रहंदो आहे। मनुष्यनि ॾिठो बि न आहे, त बि सभिनि जे मुख सां स्वर्ग नाम ज़रूरु निकिरंदो न। हाणे तव्हां बुद्धि सां ॼाणंदा आहियो, कोई साक्षात्कार बि कयो अथई। बाबा बि विनाश ऐं पंहिंजी राजधानी ॾिठी अथई न। अर्जुन खे बि साक्षात्कार थियो। हाणे बराबरि इहे गीता जो एपिसोड आहे न। बाबा बतलाईंदा आहिनि कि ॿार ही पुरुषोत्तम संगम युग आहे, जबकि मां अची करे तव्हां ॿारनि खे राजयोग सिखलाईंदा आहियो। एतिरो ऊच ठाहींदो आहे। दुनिया में न ॻाल्हियुनि खे कोई न ॼाणंदो आहे। तव्हां ॾाढा मौज में रहंदा आहियो न। हिते मनुष्य मरंदा आहिनि त दीपक जॻाईंदा आहिनि कि आत्मा खे अंधियारो न थिए। सत्युग में अहिड़ी ॻाल्हियूं हूंदियूं न आहिनि। सत्युग में सभी आत्माउनि जो दीपक जॻल रहंदो आहे। घर घर में सोजरो हूंदो आहे। हिते पोइ घर घर में बतियूं जलाईंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि खे सुठी रीति बुद्धि में धारण करिणो आहे। बाप ऐं राजधानी खे यादि कंदा रहो। तव्हां ॼाणंदा आहियो एतिरो समय पंहिंजी राजाई कई, जो ॾाढो समय खां बिछड़ल हुआ आहिनि। उन्हनि सां ई बाप अची करे ॻाल्हियूं कंदो आहे। बाबा कंहिंसां ॻाल्हियूं कंदा आहिनि, कंहिंखे ज्ञान ॾींदा आहिनि जो ॾाढे समय खां बिछड़ी हुई आत्मायूं आहिनि। उन्हनि खे ई पढ़ाईंदा आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि हिन समय जी ॻाल्हियुनि जा ई त्योहार मल्हाईंदा आहिनि।
यादगार हिन समय जा ई आहिनि। शिव जयंती भारत में ई मल्हाईंदा आहिनि। शिव आहे ऊच ते ऊच भॻवान, उहो भारत में कीअं ईंदा आहिनि। उन्हनि ख़ुदि अची करे ॿुधायो आहे कि मूंखे प्रकृति जो आधार वठिणो पवंदो आहे, तॾहिं त ॻाल्हायां न त ॿारनि खे ज्ञान श्रृंगार कीअं करायां। हाणे तव्हांजो श्रृंगार थो थिए, तव्हां पोइ ॿियनि जो कराईंदा आहियो। मनुष्य खां देवता ठाहिण जो इहा ॾाढी सहज आहे, इहा ॾाढो सहज आहे। परंतु मनुष्य जी बुद्धि अहिड़ी डल थी वई आहे जो कुझु बि सम्झंदा न आहिनि, टाइम वठंदा आहिनि। तव्हां प्रदर्शनी में सभु ॻाल्हियूं सम्झाईंदा आहियो, जो आयो जीअं सम्झायो सभु ड्रामो आहे। मतिलबु बाबा चईंदा आहिनि न, सर्विस करो, कर्म करो बाबा सां गॾु। कर्म जो बोझ पंहिंजे मथां न वठो, खणो। बाबा सां गॾु सर्विस वठो, बाबा सां गॾु सर्विस करो। सर्विस सुठी थी, फल निकितो निकिलो सभु बाबा ते अर्पित करे तव्हां फ्री रहो। मनुष्य जी बुद्धि अहिड़ी डल थी वई आहे जो कुझु सम्झंदा न आहिनि, इन करे टाइम वठंदा आहिनि। त मनुष्य प्रदर्शनी में सभु ॻाल्हियूं सम्झाईंदा आहियो, जो आयो जीअं सम्झायो सभु ड्रामो, फ़िक्रात जी कोई ॻाल्हि न कोन्हे। बाबा चईंदा आहिनि, बाबा मथो ॾाढो मारदा आहिनि, निकिरंदा कोटनि में कोई आहे, सो त थींदो। तव्हां चईंदा आहियो परमात्मा बिंदी, शास्त्रनि में अहिड़ी ॻाल्हियूं न आहिनि, इन करे मुंझी पईंदा आहिनि। तव्हां बि पहिरियों न मञंदा हुया, कोई त 2 वर्ष में सम्झणु लॻिया, हली वेंदा आहिनि, पोइ ईंदा आहिनि। एतिरो सहज भक्ति छूटणी न आहे, उहा पंहिंजी तरफ़ खींचदी आहे न, इहे बि ड्रामे में पार्ट आहे। सवाइ तव्हां ब्राह्मणनि जे ॿियो कोई न ॼाणंदो आहे। विराट रूप जो बि अर्थ सम्झायो आहे, इहा तव्हांजी बाजोली आहे। तव्हां चकर लॻाईंदा आहियो, इन्हनि खे विराट नाटक चइबो आहे। इन्हनि जो बि तव्हांखे ज्ञान आहे। तव्हां कॉलेजनि में त छा पढ़ंदा रहंदा आहियो, हिते उहो ॻाल्हि कोन्हे। साइंस वृद्धि खे पाईंदी रहंदी आहे, हुननि सां विनाश थियणो आहे। हाणे भले तव्हां सम्झायो, परंतु कोई वीरलो मिलो जो चईंदो इहे त सभु सुठी ॻाल्हियूं आहिनि। इहे त रोज़ु सम्झाइणो खपे, केतिरो बि कमु हुजे, परंतु चईंदासीं कि त बाबा सां वरसो ज़रूरु वठिणो आहे। इहे त अथाह आहे, अनगिनत कमाई आहे। बाबा चवनि था केॾी ऊची पढ़ाई आहे, केतिरो ऊचो ज्ञान आहे। हिन ज्ञान खे कोई सम्झी वठे, पर बाबा खे सम्झी वठे, बाबा खे ॼाणे वठे, त हुनखे त इहे जीवन हिते जो असां इहे सभु भागा दौड़ी करूं त इहे त तुच्छ लॻे, धन संपत्ति इहे त तुच्छ लॻे। बाबा चईंदा आहिनि, ॿार मुंहिंजी बुद्धि में सॼी जार जी नॉलेज आहे, सो हाणे बि सम्झो था न, सो हाणे बि सम्झो था। बाबा चईंदा आहिनि, मुंहिंजी बुद्धि में जार जी नॉलेज आहे, जो हाणे तव्हां बि सम्झो था न। बाप जो सम्झाईंदा आहिनि, इहे ॾाढो एक्यूरेट आहे। 1 सेकेंड न मिले ॿिए सां, 1 सेकेंड न मिले ॿिए सां। केतिरी महीनता आहे न, बाबा चवनि था। तव्हां केतिरा चकर लॻाया, इहे ड्रामो जू मिसल हलंदो ई रहंदो आहे। बाप जो सम्झाईंदा आहिनि, उहो ॾाढो एक्यूरेट आहे। 1 सेकेंड न मिले ॿिए सां। केतिरी महीनता आहे, तव्हां केतिरा चकर लॻाया, हर हिकु ॻाल्हि में केतिरी महीनता आहे न। इहे ड्रामो जूं मिसल हलंदो ई रहंदो आहे। हिकु ई चकर खे 5000 वर्ष लॻंदा आहिनि, उन में सॼो खेल हलंदो रहंदो आहे। उनखे ई ॼाणणो आहे न, हिन चकर खे, हिन चकर खे ई ॼाणणो आहे, कीअं सभु कुझु। हाणे ॾिसो केॾी माण्हू चीजूं आदि ठाहे थो, पर छा आहे, कुझु बि न आहे। केॾो माण्हुनि खे घुमण जो शौक़ु आहे, हीअ खाऊं, हीअ पायूं, हेॾे घुमूं, पर कंहिंखे सॼे चकर जी नॉलेज मिली वञे, चइनि लोकनि जो नॉलेज मिली वञे, त उते उनखे त हिते घुमण जी इच्छा ई न थी, उते सदा पंहिंजे परमधाम घर में ई घुमंदो रहे। हुतां वरी फ़रिश्तनि जी दुनिया, वरी हेठि दुनिया। हुते गायूं बि फर्स्ट क्लास हूंदियूं, जहिड़ो जीअं तव्हांजो पद ओड़ो फर्नीचर, ओड़ो मकान, भभको हूंदो न। ख़ुशी बि आत्मा खे ई थींदी आहे। असांजी आत्मा तृप्त थी, तृप्त परमात्मा खे न चईंदासीं, चईंदासीं तव्हांजी आत्मा तृप्त थी आहे। हा बाबा तृप्त थी, बाबा चईंदा तव्हांजी आत्मा तृप्त थी आहे। हा बाबा तृप्त थी आहे। त इहे सभु खेल हलंदो ई रहंदो आहे। बाप जो सम्झाईंदा आहिनि, उहो बि ड्रामो जो खेल आहे न।
हाणे बाप तव्हांखे रिजुविनेट कंदा आहिनि, तव्हांजी काया कल्पवृक्षमान ठही वेंदी आहे। नाम या अमर लोक अर्थात असांजो शरीर 150 साल ताईं रहंदो। आत्मा बि अमर, काल खाई न सघंदो आहे। बाबा तव्हांजी आत्मा सां ॻाल्हाईंदा आहिनि, अकाल आत्मा जो हिन तख़्त ते वेठी आहे, उन्हनि सां ई ॻाल्हाईंदा आहिनि। आत्मा हिन कननि द्वारा ॿुधंदी आहे। असां आत्माउनि खे ई बाप पढ़ाइणा आहिनि। बाबा जी दृष्टि हमेशह आत्माउनि ते ई रहंदी आहे। बाबा जी दृष्टि हमेशह आत्माउनि ते ई रहंदी आहे। तव्हांखे बि बाप सम्झाईंदा आहिनि, हमेशह भाई भाई जी दृष्टि रखो। बाबा जी दृष्टि हमेशह आत्माउनि ते। कल्ह बि उन ॾींहुं बि बाबा चई न कि इहा महिनत करो। असां सभु आत्मा भाई भाई आहियूं। हमेशह भाई भाई जी दृष्टि रखो। भाई सां असां ॻाल्हि कंदा आहियूं, पोइ क्रिमिनल दृष्टि न वञे, किथे बि क्रिमिनल दृष्टि न वञे। इहा प्रैक्टिस ॾाढी सुठी खपे। बाबा चवनि था इहा प्रैक्टिस ॾाढी सुठी खपे। असां आत्मायूं असां एतिरा जन्म वठी पाठ वॼाया, असां पुण्य आत्मा हुयासीं, हाणे ई पवित्र ठाहिया आहियूं असां। बाबा चवंदा आहिनि ईअं प्रैक्टिस करो, क्रिमिनल दृष्टि न वञे। भाई सां ई असां ॻाल्हायूं था, इहा प्रैक्टिस ॾाढी सुठी खपे। असां आत्मा ई आहियूं, असां एतिरा जन्म वठी पाठ वॼाया आहिनि, असां पुण्य आत्मा हुयासीं, असां ई पवित्र आत्मा ठहिया आहियूं। सोने में ई खाद पवंदी आहे। जो आत्मायूं पिछाड़ी जो ईंदियूं उन्हनि खे छा चईंदासीं, कुझु परसेंट सोने जो हूंदो, भले पवित्र थी करे वेंदियूं, परंतु पावर त घटि थींदी न। जीअं बल्ब हूंदो आहे हिकु वॾो, हुन खां नंढा ईअं हिकु ॿ जन्म करे वठंदा। हिन सां छा थियो, बाबा जो मुरली हलाईंदा आहिनि, उहो खज़ानो आहे। जेसि ताईं बाप ॾे तेसि ताईं तव्हां बाप खे यादि कंदा रहो। यादि सां ई तव्हां एवर हेल्दी ठहींदा। चुप रही करे वेहण सां ॾाढो फ़ाइदो आहे। मन मना भव, इन जो अर्थ बि कोई न ॼाणंदा आहिनि। बाप ई हर ॻाल्हि जो अर्थ सम्झाईंदा आहिनि। हिते त आहे ई अनरथ, अर्थात कंहिंजो बि अर्थ न आहे। सभिनि खां वॾो अनरथ आहे, हिकु ॿ जे मथां काम कटारी हलाईंदा रहंदा आहिनि। कुझु बि सुठो न आहे न, अनरथ मतिलबु कुझु बि सुठो न कंदा आहिनि न। बिना अर्थ सभु कुझु कंदा रहंदा आहिनि, बिना सम्झ सां सभु कुझु कंदा आहिनि। सभिनि खां वॾो अनरथ आहे हिकु ॿ ते काम कटारी हलाइणु, जंहिंसां ई आदि मध्य अंत दुख पाईंदा आहिनि। सभिनि खां चीची हिंसा इहा आहे। हिन करे ई हिनखे नर्क चइबो आहे। ये दुनिया हिन विकार जे कारण ई नर्क थी आहे। स्वर्ग ऐं नर्क जो बि कोई अर्थ न सम्झंदा आहिनि। उहा आहे नंबर 1, नर्क आहे नंबर लास्ट। त नंबर 1 दुनिया में अचिणो आहे या नंबर लास्ट जी दुनिया में अचिणो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असां हिन विश्व नाटक जा एक्टर्स आहियूं। तव्हां नेति न चईंदा, तव्हां श्रीमत सां केतिरा सुठा चित्र ठाहींदा आहियो न। श्रीमत ते हली करे केतिरा सुठा चित्र ठाहींदा आहियो, जो मनुष्य ॾिसी करे ख़ुशि थी वञनि, सहजी सम्झी वञनि। बाबा चवनि था तव्हां श्रीमत सां केतिरा सुठा चित्र ठाहींदा आहियो। बाबा ई ठाराईंदा आहिनि न श्रीमत सां, जो मनुष्य ॾिसी करे ख़ुशि थी वेंदा आहिनि, सहजी सम्झी वेंदा आहिनि। ये चित्र ठाहिण बि ड्रामा में नूंद आहे न। पिछाड़ी खे तव्हां यादि में ई पिछाड़ी जॾहिं अंत थींदी त असां सदा ई बाबा जी यादि में रहंदासीं। सृष्टि चक्कर बि बुद्धि में अची वेंदो। नई दुनिया केरु ठाहींदो आहे, पुराणी दुनिया केरु ठाहींदो आहे, इहे सभु तव्हां ॼाणंदा आहियो। सतो रजो तमो में सभिनि खे अचिणो ई आहे। हाणे आहे कलयुग, इहे कंहिंखे पतो न आहे कि बाप अची करे असांखे स्वर्ग जो मालिक ठाहींदा आहिनि। कंहिंजी ख़्यालात में ई न ईंदो आहे। तव्हांखे त हाणे सॼी सृष्टि जे आदि मध्य अंत जी नॉलेज मिली आहे न। रचयिता बाप हिन में वेही सम्झाईंदा आहिनि कि मां तव्हां आत्माउनि जो बाप आहियां। बाबा अची करे असांखे ॿुधाईंदा आहिनि असां आत्माउनि जो बाप आहे।
बेहद जो टीचर आए ये संगम युग आहे पुरुषोत्तम संगम युग। सत्युग कलयुग खे पुरुषोत्तम न चईंदासीं, संगम ते ई तव्हां पुरुषोत्तम ठहींदा आहियो। जॾहिं बाप अची करे राजयोग सिखलाईंदा आहिनि दिन प्रतिदिन तव्हां ॿारनि खे सम्झाइण बि ॾाढो सहज थी वेंदो, तव्हां ॿारनि जो सम्झाइण बि ॾाढो सहज थी वेंदो। जाड़ वृद्धि खे पाईंदो वेंदो, क्षमा ते ॾाढा परवाना ईंदा फिदा थियण। अहिड़े बाप खे केरु छॾंदो, चईंदा बाबा बसि असांजो तव्हां वटि ई वेही रहंदासीं, सभु कुझु तव्हांजो ई आहे। अहिड़े ऊच बाप खे असां छो छॾूं, जोश ॾाढो ईंदो आहे। बाबा सां विश्व जी बादशाही मिलंदी आहे, असां उन्हनि खे छॾूं छो। हिते त असां स्वर्ग में वेठा आहियूं, हिते कोई काल बि न अची सघंदो आहे, परंतु बाप जी श्रीमत वठणी पए न। बाप चईंदा ईअं न करिणो आहे, बाबा चईंदा ईअं न करिणो आहे, अर्थात असांखे भले उछल ईंदी, भले ईअं इच्छा थींदी, लेकिन सभु कुझु छॾे करे असां वेही रहूं त पोइ कीअं हलंदो, सर्विस कीअं कंदासीं। इन करे बाबा चईंदा आहिनि ईअं न करिणो आहे। उछल त ईंदी, परंतु ड्रामा में ईअं न आहे जो असां सभु हिते अची करे वेही रहूं। जोश ईंदो आहे, श्री ॼाणंदा इहे सभु कुझु ख़तमु थियणो ई आहे, लेकिन सर्विस बि त करणी आहे न। सभु मधुबन में अची वेही रहंदा त एॾी विश्व जी आत्माउनि खे सर्विस कीअं पहुचाईंदा। जंहिंजो पार्ट आहे उहो ॿुधंदा रहंदा। ॾिसो बाबा ॿार जाते जाते बि आहिनि, उहे जाते जाते बि बाबा खे यादि कंदा, हुन जॻह ते बाबा जे द्वारा सर्विस थींदी आहे न। निमित असां ठाहींदा आहियूं, लेकिन बाबा ई कराईंदा आहिनि न। अगरि असां सभु मधुबन में ई वेही रहूं त हुते कंहिं वटि संदेश पहुचाइणो आहे त कीअं वेंदा। इन करे बाबा ऐं हुन जॻह खे बि त रोज़ु रोज़ु यादि कंदव त हुन एरिया में बि, हुन जॻह में बि उहो वायुमंडल ठहींदो आहे जो आत्माउनि खे झटि हिकु बार ॿुधण में तीर लॻी वेंदो आहे। त वायुमंडल ठाहिण लाइ हुते वञिणो पवंदो आहे न। त बाबा चईंदा आहिनि उछल त ईंदी, परंतु ड्रामा में हीअं न आहे जो सभु हिते वेही रहनि। जोश ईंदो आहे, श्री ॼाणंदा आहिनि हीअ सभु कुझु ख़तमु थियणो ई आहे। जंहिंजो पार्ट आहे उहो ॿुधंदा रहंदा। बाप चईंदा आहिनि तव्हां LLB ICS पढ़ंदा आहियो, इन सां छा मिलंदो, कल्ह शरीर छुटी वञे त छा मिलंदो, कुझु बि न। वो त विनाशी विद्या आहे, ये त अविनाशी विद्या आहे न, जो अविनाशी बाप अची करे ॾींदा आहिनि। टाइम ॾाढो थोरो आहे, तमो प्रधान खां सतो प्रधान हिन जन्म में ई ठहिणो आहे। उहो त यादि सां ई ठहींदासीं न। ॿिया सभु देह जा धर्म छॾे करे मामिकम यादि करो, थोरी देरि बाबा खे यादि करो, बाबा जो ज्ञान ॿुधो, पोइ कर्म क्षेत्र में बाबा सां गॾु कर्म करो, छोजी कर्म बि त करिणो आहे न। ॿारनि खे बि ईअं सेखारियो, शरीर ते भरोसो न आहे, पढ़ंदे पढ़ंदे मरी वञो, तव्हां बाप जो कमु आहे सम्झाइणु। पढ़ी पढ़ी करे मरी वञो, शरीर ते भरोसो थोरी आहे। त अगरि दुनियावी पढ़ाई कम में पढ़ंदे पढ़ंदे शरीर छॾे छॾियो त छा खणी वियो। त बाबा चईंदा आहिनि बाप जो कमु आहे ॿारनि खे सम्झाइणु। हुन पढ़ाई में छा कमाई आहे, ऐं हिन पढ़ाई में छा कमाई आहे ॿुधायो। हुन पढ़ाई में पढ़ाई करे कमाई करे हिन जन्म में नाम कमाए करे हिन जन्म में खाई पी ऐश कंदव, ईअं ई थींदो न। लेकिन हिन पढ़ाई सां त असां 21 जन्मनि जो वरसो वठंदा आहियूं। हीअ पढ़ाई पढ़ण सां असां 21 जन्म असांखे कॾहिं पढ़ाई न पढ़णी पवंदी, कॾहिं नौकिरी धंधो न करिणो पवंदो, वेठे वेठे खाईंदासीं। उते बि कमु त हूंदो, परंतु हितां जहिड़ी महिनत वारी पढ़ाई त न हूंदी न। हितां जहिड़ी महिनत वारी जॉब नौकिरी धंधो त न थींदो न। त इहे तव्हां ॼाणंदा आहियो, शिव बाबा जो भंडारो सदैव भरपूर आहे। एतिरा सभु ॿार पलंदा रहंदा आहिनि, फ़िकर जी कोई ॻाल्हि कोन्हे। एतिरा सभु ॿार पलंदा रहंदा आहिनि न। ॾिसो बाबा जो केॾा सारा ॿार पलंदा रहंदा आहिनि। शिव बाबा जो भंडारो सदा भरपूर रहंदो आहे। एतिरा सभु पलंदा रहंदा आहिनि, फ़िकर जी कोई ॻाल्हि कोन्हे, भूख मरी न सघंदा आहिनि।
एतिरो विश्व में एतिरा ॿार बाबा की बाबा चई वेठा आहिनि, बाबा सभिनि जी ख़ातिरी कंदा आहिनि। जाते जाते जो वेठा आहिनि उन्हनि खे उते उते उन्हनि जी पालना थिए थी। अगरि उहे सभु शिव बाबा जो सम्झी करे हलनि था, भूख त कोई न मरदा न। लौकिक बाप बि ॾिसंदा आहिनि, ॿारनि खे खाइण लाइ न मिलंदो आहे त ख़ुदि बि न खाईंदा आहिनि। लौकिक बाप बि ॾिसंदा आहिनि, ॿारनि खे खाइण लाइ न मिलंदो आहे त ख़ुदि बि न खाईंदा आहिनि। ॿारनि जो दुख बाप सहन न करे सघंदा आहिनि। पहिरियों ॿार पुठियां बाप, मां सभिनि खां पुठियां खाईंदी आहे। रुखो सुखो बचंदो आहे उहो खाई वठंदी आहे। असांजी भंडारी बि अहिड़ी आहे न। अच्छा, मीठे मीठे सिकी लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, भाउ भाउ जी दृष्टि पकी करणी आहे। असां आत्मा भाउ सां ॻाल्हियूं कंदा आहिनि। इहो अभ्यास करे क्रिमिनल दृष्टि खे परिवर्तन करो। ॿियो आहे, बाप जॾहिं ज्ञान खज़ानो ॾींदो आहे त यादि में वेही बुद्धि रूपी झोली सां खज़ानो भरणो आहे। चुप वेही करे अविनाशी कमाई करणी आहे असांखे। वरदाना, आत्मिक मुस्कुराहट द्वारा चेहरे सां प्रसन्नता जी झलक ॾेखारण वारा विशेष आत्मा ठहो। ब्राह्मण जीवन जी विशेषता आहे प्रसन्नता। ब्राह्मण जीवन जी विशेषता आहे प्रसन्नता। प्रसन्नता अर्थात आत्मिक मुस्कुराहट। कल्ह बि बाबा चई न, जॾहिं सभु प्रश्ननि सां पार थी वेंदासीं तॾहिं सिधा प्रसन्न चित रहंदासीं। ज़ोर ज़ोर सां हसणो न आहे, लेकिन मुस्कुराइणो आहे। चाहे कोई गाली ॾे, चाहे कोई असांखे गाली ॾींदो रहे, त बि असांजे चहिरे ते दुख जी लहर न अचे। दुख जी लहर कॾहिं ईंदी आहे, तॾहिं असांजी आत्मा खे दुख थींदो आहे। अगरि असांजी आत्मा बाबा जी यादि में ज्ञान चिंतन में मस्तु आहे त कोई बि असांखे कोई बि ॻाल्हि चईंदो रहंदो, असांजी ॿुधंदे हुए न ॿुधंदा आहियूं। असां पंहिंजे बाप जी यादि में रही करे आत्मा सदा अतींद्रिय सुख ख़ुशी में झूलदी रहंदी आहे। त दुख जी महसूसता ई न ईंदी, दुख जी लहर ई न ईंदी, सदा प्रसन्न चित। ईअं न सोचो कि हुन 1 घंटो ॻाल्हायईं, मां त सिर्फ़ु 1 सेकेंड चयो। सेकेंड बि चयो या सोचो, शिकल ते अप्रसन्नता आई त फेल थी वियासीं। 1 घंटो सहन कयो, पोइ गुब्बारे जो गैस निकिरी वियो। श्रेष्ठ जीवन जे लक्ष्य वारी विशेष आत्मा अहिड़े गैस जा गुब्बारा न ठाहींदी आहे। अहिड़े गैस जे गुब्बारे न ठाहींदी आहे। जेकी श्रेष्ठ जीवन जे लक्ष्य वारी विशेष आत्मा अहिड़े गैस जा गुब्बारा न ठाहींदी आहे। स्लोगन आहे, शीतल काया वारो योगी स्वयं शीतल रही ॿियनि खे शीतल दृष्टि सां निहाल कंदो रहंदो। शीतल काया वारा योगी आत्मायूं स्वयं शीतल ठही ॿियनि खे शीतल दृष्टि सां निहाल कंदा रहंदा। त ख़ुदि खे आत्मिक स्थिति में स्थित करे, मां शीतल आत्मा आहियां। पंहिंजी स्थूल ऐं सूक्ष्म कर्मेंद्रिय हिकदमि शांति थी वञनि, हिकदमि ठंडा ठार, मतिलबु हुन विकारनि सां थधियूं, व्यर्थ ऐं नेगेटिव वीचारनि सां मुक्त, हिकदमि शीतल काया वारा योगी आत्मायूं बाबा जी यादि में रही करे स्वयं जे मन बुद्धि खे हिकदमि शांति करे, जॾहिं असां ॿियनि खे दृष्टि ॾींदासीं,
त सभी शीतल थी वेंदा, सभी शांत थी वेंदा, सभिनि खे बाबा जो संदेश मिली वेंदो। इनखे चइबो आहे नज़र सां निहाल करणु। कल्ह बि बाबा चई न, नज़र सां निहाल करो। असांखे ॾिसंदे ई माण्हू खे कुझु न कुझु प्राप्ति थिए। असांखे ॾिसंदे ई माण्हुनि खे लॻे की असां बि पंहिंजो जीवन अहिड़ो ठाहियूं। बाबा चई न, कोर्स ऐं इहे सभु ब्रह्मा बाबा या दादियुनि थोरी कयो। ब्रह्मा बाबा जी पर्सनैलिटी खे ॾिसी करे ई सभु अची विया। त ईअं असांखे ॾिसंदे असांजी दृष्टि एॾी सुठी हुजे न, आत्मा खे आत्मिक दृष्टि में ॾिसंदासीं त उन्हनि खे लॻंदो असां केॾा मालामाल आहियूं। त उन्हनि खे बि लॻंदो असां बि ईअं ठहूं। अव्यक्त साइलेंस द्वारा डबल लाइट फ़रिश्ते स्थिति जो अनुभव करो। जीअं साइंस वारा रेत में बि अनाज पैदा करे सघंदा आहिनि, ईअं तव्हां साइलेंस द्वारा धरणी जो परिवर्तन करो। हिन जे लाइ शुभभावना संपन्न ठहो। कल्ह बाबा चई न, सभी सुठा आहिनि, सभिनि जो ई कल्याण थिए। बसि इहे संकल्प करो, सभिनि जो ई कल्याण थिए, सभी सुठा आहिनि। ब्रह्मा बाप खे फॉलो करो। साइलेंस जी शक्ति सां कहिड़ी बि आत्मा जी वृत्ति दृष्टि खे परिवर्तन करे छॾियो। जीअं क्रोध अज्ञान जी शक्ति आहे, या ज्ञान जी शक्ति आहे शांति, सहन शक्ति। हाणे इन गुणनि खे पंहिंजो संस्कार ठाहियो त डबल लाइट फ़रिश्तो ठही वेंदासीं। शांति ऐं सहन शक्ति, किथे बि शोर शराबो, कुझु बि कहिड़ो बि वायुमंडल हुजे, अहिड़े वायुमंडल में बि हर ॻाल्हि खे सहन करे असां पंहिंजी शांति स्थिति द्वारा वाइब्रेशन फैलाईंदा रहूं। पूरे विश्व जी आत्माउनि खे लाइट माइट ॾींदा रहूं त धरणी परिवर्तन थी वेंदी। त असां डबल लाइट फ़रिश्तो सहज ठही वेंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।